त हीअ जेकी असांजी घिटी हुई त हिनखे माना सर्वे करे विया, वरी हिनजो जेको बि मटीरियल सामान हिते लथो उहो रातो की राति में चवनि था होॾे खणाए विया आहिनि, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रोड ठाराए था ॾियनि। ऐं हिते माना असांखे मुसलसिल नज़र अंदाज़ कयो पियो थो वञे न। माना असांजो हे बि जेके असांजा रोड ठहिया सो बि अधु तां उतां उतां ठाहे वरी अधु तां हुनखे छॾे ॾिनो अथनि। बाक़ी हेॾे म्यासद लाइ चने जे लाइ चवनि था त माना हिते जेको असांजे साम्हूं उन ॾींहुं जॾहिं रोड हिते ठहे पियो, मापूं असांजे साम्हूं थियूं, वरी उन्हनि खे उहो खणाए चवनि था म्या साईं जे लोढ़े ते खणी आया आहिनि, उते था माना ठाराइनि पिया रोड। हिननि ग़रीबनि आख़िर कहिड़ो ॾोह कयो? केसि ताणी हिन असां सां इहो ज़ुल्म बरक़रार रहंदो? जेकर बुनियादी सहूलियतूं ॾियो था सॼे ॻोठ खे त उहे सभिनी माण्हुनि जे लाइ हुजणु खपनि न। बाक़ी तव्हां पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे मिठड़नि खे रोड ठाराए था ॾियो, रस्ता ठाराए था ॾियो। असां वटि फ़ोटूं आहिनि, जेके घिटियूं सर्वे ई न आहिनि, जेके अचनि ई नथियूं इन में, त उन्हनि माण्हुनि खे दुकाननि में बि अंदरि रोड हणी ॾिना अथनि। ऐं माना हिते तव्हांखे ग़रीबनि जूं मां घिटियूं ॾेखारियां हाली, छा उन्हनि जो हक़ु कान्हे को? असां अदी मेरिन भुट्टो खे इहा अपील था कयूं, रिक्वेस्ट था कयूं त असांखे आख़िर नज़र अंदाज़ छाजे करे थो कयो वञे, असांजो आख़िर ॾोह कहिड़ो आहे? महिरबानी।